हाणे 6 नंबर सवाल आहे इन त हल था कयूंसि भैया हिते असांजो लिखियलु आहे इन खे वधीक हल था कयूं 1.4 मार्क्स जो 6 सवाल। हाणे इहो आहे त पहिरियां असां ॿार खे हल कंदासीं इहो मां तव्हांखे ॿुधायो सही आहे न। हाणे हिते ज़रब आहे त ज़रब जे हिसाब सां तव्हां चओ त पहिरियों वंड थिए पोइ ज़रब थिए ए पोइ वाधू पोइ काटू न पहिरियों ॿार आहे त ॿार पोइ नंढी ब्रेकेट पोइ विची ब्रेकेट पोइ वॾी ब्रेकेट जो ब्रेकेट जे अंदरि हूंदा पोइ नंढी ब्रेकेट में जेकॾहिं पहिरियों आहे वंड आहे त पहिरियों वंड पोइ ज़रब पोइ वाधू पोइ काटू सही आहे न। वाधू काटू खे जेकॾहिं गॾु कंदासीं त पोइ मसइलो कोन थींदो जेकॾहिं गॾु आहिनि त सही आहे। ऐं हाणे हिते 3 ऐं 4 जो छा थींदो आहे नंढी आम पंज पत (1/8) 3 4 जो जेको नंढो अदद आहे उहो वॾे अदद खे लॻे जेके न लॻे वॾे अदद खे वॾे अदद जो खोड़ो अॻिते वधाईंदासीं। हाणे 3 4 खे नथो लॻे हिकिड़े चऊं विचूं 8 खे बि 3 नथो लॻे 3 चऊं 12 खे लॻंदो 12 खे 3 घणा दफ़ा लॻे थो 4 दफ़ा लॻे 4 खे 2 सां ज़रब ॾियां विचूं 8 काटू जी निशानी 4 12 खे घणा दफ़ा 3 दफ़ा लॻे थो 3 खे 3 सां ज़रब ॾियासीं घणा थींदो 9 टे खे 9 वंडिया जी निशानी आहे। ऐं हिते इहो आहे त वाधू काटू मां तव्हांखे ॿुधायो त हिन गॾु कंदासीं को मसइलो कोन थींदो को मसइलो न थींदो त हाणे हिननि खे गॾु था कयूं ॿार जी अहमियत न आहे जिते हिते ॾिसो हिते ज़रब हुयो त पोइ ज़रब खे छॾे पहिरियों वाधू काटू कयोसीं छो त काटू ते भार हुयो हिन ते वाधू हुजे त पोइ गॾु करे सघूं असां हिते गॾु था कयूंसि छो त वाधू काटू में फ़र्क़ु कोन थींदो हिसाब में 3 4 ऐं 8 जो गॾियल हाणे इहो नंढी आम पंज पत कढंदासीं नंढी आम पंज पत 3 4 ऐं 8 जो कीअं कढिबो टे ऐं 4 ऐं 8 जो नंढी आम पंज पत कढंदासीं। हाणे वॾे अदद खे नंढे अदद लॻनि सही आहे न 8 ऐं 4 त लॻनि था पर 3 8 खे नथो लॻे 8 8 ॿ 8 16 16 खे बि 3 नथो लॻे 3 न 24 24 खे 3 लॻे थो 4 बि लॻे थो पोइ असांजो 24 ईंदो। हाणे 24 खे 3 घणा दफ़ा लॻे थो इहो नंढी आम 3 24 खे घणा दफ़ा 8 खे 24 8 खे 2 सां ज़रब ॾींदासीं 2 8 16 काटू 4 24 खे घणा 6 दफ़ा लॻे थो 6 चौक 24 6 सां 3 खे ज़रब ॾींदासीं 6 टे 15 6 टे 18 वरी वाधू जी निशानी आहे सही आहे पोइ वाधू कंदासीं 8 घणा दफ़ा लॻे थो 1 8 2 8 3 8 24 3 खे 5 सां ज़रब ॾींदासीं 8 5 15 हाणे वरी काटू कंदासीं 8 मां 9 विया काटू 1/12 ज़रब 1/8 हिते वंड आहे ऐं हिते वाधू कंदासीं हिनखे घणा थींदो 16 मां 15 कढी ॾींदासीं काटू 1 बचंदो सही काटू 16 ऐं 15 जेका आहे न उहो वाधू में आहिनि सही आहे न 16 15 31 मां हाणे 31 मां 18 कट कंदासीं हीअ काटू जी निशानी 18 जी आहे सही आहे न 18 कट कंदासीं 18 कीअं कट कंदासीं पहिरियों 1 मां 8 कट कंदासीं नथो थिए 3 1 इन ॾींदो 1 खे इहो थींदो 11 मां 8 विया घणा बचिया 3 बचिया ऐं हीअ 2 मां 1 वियो घणा बचिया 1 बचियो इहे थियो 24 सही आहे। हाणे वरी आहे असां वटि ज़रब कंदासीं ऐं ज़रब में इहो आहे त हाणे अहिड़ो खोड़ो हुजे जो अणसी छेद खे आम्हूं साम्हूं लॻे या क्रासिंग में लॻे अहिड़ो को बि खोड़ो न आहे जो अणसी छेद खे आम्हूं साम्हूं या क्रासिंग में लॻे त पोइ छा कंदासीं पोइ अंश खे अंश सां ज़रब ॾींदासीं छेद खे छेद सां 1 1 1
ऐं 8 ॿारो 1 ॿार 8 ॿार 96 8 ॿार 96। हाणे वंड में मां तव्हांखे ॿुधायो हो त ज़रब जी निशानी ॾेई अंश खे छेद में लिखंदासीं, छेद खे अंश में लिखंदासीं। 24 भाङे 13। हाणे 12 जो खोड़ो हिनखे बि लॻे थो, हिनखे बि लॻे थो। 12 जो खोड़ो हिनखे 2 दफ़ा, हिनखे 8 दफ़ा, वरी 2 खोड़ो पाण खे 1 दफ़ा, हिनखे 4 दफ़ा। हाणे को बि खोड़ो न आहे जो अंश छेद खे आम्हूं साम्हूं या क्रॉसिंग में लॻे। पोइ छा कंदासीं, 1 1 खां 1, 4 13 1 13 2 13 24 13 49 4 13 52। इहे पंहिंजो सवाल जो जवाबु आहे।